बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। शागिर्द साथियों दुनिया के पहिरें सिंधी लर्निंग मैनेजमेंट सिस्टम में मलिका। शागिर्द साथियों पाण अॼोके सबक में माइक्रोसॉफ्ट एक्सेल में अखर जेकॾहिं कंहिं बि हिकु कॉलम जे अंदरि लिखियल आहिनि, कोई नालो आहे उनखे टोड़े लिखिणो आहे ॿिनि कॉलमनि में या टिनि कॉलमनि में। इहो कीअं लिखिजे जेके एक्सेल में टेक्स्ट कॉलम्स चयो वेंदो आहे। अॼु मां इहा शइ तव्हांखे सेखारींदुसि त हिकु कॉलम वारा लिखियल अखर नालो उन्हनि जे खे टोड़े करे ॿिनि कॉलम्स में कीअं लिखिजे। अचो दोस्तो पाण सबक की तरफ़ हलूं था। सभ खां पहिरियों पाण डेटा टैब जे अंदरि ईंदासीं। हीअ मां हिकु शीट ठाहे रखी आहे तव्हांजे असांजे लाइ, त जीअं वक़्तु ज़ाया न थिए घणो। पाण सभ खां पहिरियां हिन शीट खे सिलेक्ट कंदासीं, नालनि खे जेके असांखे फॉर्मेट्स चेंज करणा आहिनि, जंहिंजे अंदरि जंहिंजा नाला जेके असांखे टोड़े करे ॿिनि कॉलमनि या टिनि कॉलमनि में लिखणा आहिनि। जेकॾहिं वॾो नालो आहे, 3 स्पेस आहिनि, 2 स्पेस आहिनि त ॿिनि कॉलमनि टिनि कॉलमनि में हली वेंदो। जेकॾहिं 1 स्पेस आहे त उहो ॿिनि कॉलमनि में हलियो वेंदो। हिनखे सिलेक्ट करण खां पोइ जॾहिं पाण डेटा ते ईंदासीं त हीअ हिकु असां वटि ऑप्शन मौजूदु आहे, टेक्स्ट कॉलम, मतिलबु टेक्स्ट खे कॉलम में खणी वञणु, टेक्स्ट खे कॉलम में कीअं खणी वञे। पाण ते क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ डेलिमिटेड कैरेक्टर सच एज कॉमर्स आर टेब सेपरेट ईच फील्ड, जेको हर हिकु फील्ड खे सेपरेट करे कामा हुजे विच में या स्पेस हुजे या टेब ॾिनी वई हुजे, उन्हनि खे सेपरेट करण लाइ असां डेलिमिटेड ऑप्शन ते क्लिक कंदासीं। उहो ऑप्शन सां चूज़ कंदासीं। उन खां पोइ असां नेक्स्ट ते क्लिक कंदासीं। जे नेक्स्ट ते क्लिक कंदासीं त असां खां पुछी रहियो आहे त डेलिमिटर्स तव्हां जेका खणो था उहो कहिड़ो था खणो, टेब था खणो, सेमी क्लोन था खणो, कॉमा था खणो, स्पेस था खणो या कोई न बि ॿियो तव्हां खणणु चाहियो था। असां हिते स्पेस था चूज़ कयूं ऐं टेब, हिते ऑटोमेटिकली हिन बि पहिरियां स्पेस खे ऐं टेब खे ऑप्शन ॾेई छॾियो आहे, छो जो असां वटि हिते स्पेस ई इस्तेमालु थियल आहे ऐं टेब खे पाण भले ख़तमु कयो था, कोई मसइलो आहे। पाण सिर्फ़ु स्पेस खे खणूं था, छो जो हिते असां वटि स्पेस ॾिनल आहे। असां कॉमा न ॾिनी आहे नाले जे अंदरि, जेकॾहिं कॉमा ॾियो आहे त असां कॉमा खे खणो आहे। अॻिले सबक में सभ खां पहिरियों मां तव्हांखे स्पेस थो ॿुधायां, पोइ कॉमा थो ॿुधायां। अचो त हाणे हिनखे नेक्स्ट कयूं। नेक्स्ट करण खां पोइ हीअ असांखे ॾेखारे रहियो आहे त हिते विच में टी ॾेई रहियो आहे ऐं ॿुधाए थो त मां हिननि खे नालनि खे हितां अलॻि करे रहियो आहियां। जंहिंखां पोइ पाण हिनखे हिते फिनिश ते क्लिक कंदासीं। फिनिश ते क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिठो त अॻु में इहो नालो हिकु ई कॉलम जे अंदरि हुया, हाणे 3 कॉलमनि जे अंदरि थी विया। हीअ जॾहिं वॾो हुयो मोहम्मद मुइज़ अहमद, वॾो नालो हुयो त उहो 3 जे अंदरि थी वियो। हीअ अज़ीज़ुल्लाह हिकु ई हुयो, हिन विच में कोई स्पेस वग़ैरह न हुई त इहो हिकु ई कॉलम में रहियो। जॾहिं त ॿिया नाला वॾा हुया, ॿियनि जे विच में स्पेस हुई, अब्दुल वहीद अब्दुल हुयो, उन खां पोइ स्पेस हुई, पोइ वहीद लिखियलु हुयो, त उहो उनखे अलॻि करे छॾियो, अलॻि कॉलमनि में विराए छॾियईं। ऐं वरी हिनखे पाण में एड था कयोसि। एड करण खां पोइ मां स्पेस ख़तमु करे ऐं विच में कॉमा थो लॻायां। हिन जो शॉर्टकट तरीक़ो मां तव्हांखे ॿुधायां थो। कंट्रोल F करे रिप्लेस ते स्पेस हिते कंदा, जनरेट स्पेस, स्पेस ॾेई रिप्लेस ते पाण कॉमा था कयूं, रिप्लेस ऑल, त जिथे बि स्पेस हुई उते असांजी रिप्लेस कॉमा में थी वई। तव्हां ॾिसो 1 सेकेंड जे अंदरि मां केतिरी कॉमा ॾेई छॾी स्पेस जी जॻह ते। दोस्तो इहो कंप्यूटर जो हिकु फ़ाइदो आहे। अचो त पाण आख़िर खणूं था त स्पेस खे हिनखे कीअं ख़तमु कजे, कॉमा ॾियण खे कॉमा खे अलॻि थी कजे। हिन खां पोइ नेक्स्ट कंदासीं। नेक्स्ट जी जॻह खां पोइ असां हिते कॉमा ते क्लिक कंदासीं, स्पेस ते असांखे क्लिक करण जी ज़रूरत न आहे। उन खां पाण नेक्स्ट कंदासीं। नेक्स्ट खां पोइ पाण फिनिश कंदासीं। ॾिसो शागिर्द साथियों, जॾहिं मां कॉमा ॾिनी हुई उहा कॉमा ख़तमु थी वई ऐं असां नाला नेम्स जेके आहिनि उहे डिवाइड थी विया 2 पार्ट्स में। जेको नालो अञा वधीक हुयो 3 पार्ट्स में, जिते 2 कॉमा आहिनि त उहो नालो 3 पार्ट्स में डिवाइड थी वियो। दोस्तो तव्हां अॼोके हिन सबक में हिकु नाले खे हिकु कॉलम मां 2 कॉलमनि या 3 कॉलमनि में या 4 कॉलमनि में
या 5 कॉलम में केतिरनि बि कॉलम में तव्हां मिसाल कोड वॾो हिकिड़ो जुमिलो लिखियो वञे, तव्हां हिकु कोई वॾो जुमिलो लिखियो वञे हिकु कॉलम जे अंदरि, उन कॉलम जुमिले खे तव्हां मल्टीपल कॉलम्स में डिवाइड करे सघो था कुझु सेकंडनि जे अंदरि। इहो आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल में टेक्स्ट कॉलम जो ऑप्शन।